छोकरा टेबल साफ कर, मिट्टी लगी पई आ गच। हाज़िर साहब हाणे टेबल साफ दी हुकुम करो छा खपे। पानी ते थधो आ ना। जहाज तू इते किए? अरे मोगा तू इते कीअं? होश सां गिला, मोगो न चओ खाली। मोगो ऑफिसर आया, कंपनी जो मालिक आ मां। मोगो साहब कंपनी जो मालिक ही तू थी वए? हाँ, नंढेला गड पड़ियाऊं। तू पांजी शिकिल त संभार किए बुछड़ो थियो तो इते गिलास ते छो खणी आयो आ? बस यार मोगा साहब तो के हाणे मां पांजी छा कहानी बुधाया। मैट्रिक पास किया, बी तालीम हासिल किया, लेकिन न पैसो आ न सिफारिश आ, ड्यूटी मिली कोन। वडो अफसोस है यार, तो ते इते बेरागिरी करे तो इते घणी पगार मिले थी। छा पगार मिले थी यार? हाणे सुबह जो ईंदा हूं सवेरे, उते शाम ताईं कुत्ते वारी कार कम कंदा हूं। ये 12-15 हजार ॾियनि था, बड़ी घर जो सर्किट हले थो। 12-15 हजार? मांजे नौकरन जी 80-90 हजार पगार आ। अरे मोगा तू तो स्कूल में पढ़दो ही कोन है के? एक डी स्कूल ईंदे 4 डी ईंदे के ने एडो पैसो तू काढू आ दोई? बस तालीम के न ॾिसबो, अकिल कम कंदी आ। मांजी शैतानी खोपड़ी कम करे वई। पखी जहाज के त साडे करे छा कंदो खड़ो आ? जाथे वेंदो आ उते ही गुम आहे निभागो। असांजो बस नसीब इते टेबल ते ही लिखियल हो। बड़े हाणे हिते कम करे गुजर सफर कयूं था पांजो। जहाज इते छा तो करे? हवाली सां हवा तो काटे ते बेचो थदई तो गिराक आयन के चाय को पानी दे। मुके खबर ही न हले की तू उनन के मुंह दीदा गिराकन के। यार तू हल हल मां अचां तो हल हल अच जाए। हाँ जहाज तू इते वडी जलालत में यार फाथो आ। हाने तू कोप धोवे तो वरी देगड़ा मांजे तो कारा कारा तो ते त छाला भी थी वेंदा हुंदा। ही का ड्यूटी आ। छा करूं बाबा, रोज ही करनी आ। तवां त ऑफिसर थी आवे, असां तो गरीब जा गरीब ही रहिजी आथे न। मां सलाह ॾियाई? जी जी। मां तोखे ड्यूटी वठाए ॾियां? ड्यूटी? हाँ यार मजाक न कर, वडी मुश्किल से हिते मां होटल ते बीठो आ। इनके शाबादा माके बिहाई न त मां धक्का खाई खाई रुली रुली थकी पिया, काथे कम ही न थो मिले। गाल बुध, शुरू में 80 हजार पगार मिलतई महीने जी। 80 हजार? अचे ही कार्ड वठ, इन एड्रेस ते हलियो अच जाई। अच्छा ये माना तवां जे कंपनी जो कार्ड आ? माना माके ड्यूटी पक्की समझा न? पक्की समझ ड्यूटी। चलो ठीक आ, पो मां सुबह सवेरे अची वेंदो मिनी एड्रेस से। ठीक आ, चा मोकल जल्दी। हाँ आदा बेटा जहाज इनखे ही भी धो ना। मिनी के भी दो न। सारो डी मां टेबल में नी क्या कप धोआ, वरी पाटलो भी मां तो के धोई दिया। मां न धोइंदो मां इहो। हां छो अज तो जी मोबी टून भी आज चेंज आहे, खैर ताहे यार छो न चेंज ते 30,000 35,000 टेबल में पगार। मां तो इते 10-12 हजार ते पीछो तू तुझ गालियों भी बुधो। शुक्र करियो मां तो कम ते पीछो, लेकिन कोई न बींदो इते। हां तोखे नए काम करणो तो जी जरूरत ही नहीं, तू हल। हाँ न कम करो, एड़ा कम के खोड़ मिलता। मैट्रिक पास आ, मां पढ़ियल लिखियल, इंटर पास आ, जाते ही वञा नौकरी मिलती। तो को हिते ही भी मैट्रिक पास को इंटर पास इंदा, तोखे नहीं जरूरत, तू हल। हाँ, तो जी जरूरत ही हल, नहीं, हल। बस मां पानी धोई दो मां। वाड़े वाह जहाज तुझी किस्मत खुली पई। अल्लाह सही बुधे वो देर ही ना है। ड्रेस दियो लगे तो माके हानी दर खड़काया तो मान मोगो साहब निकरे वठियोस ड्यूटी। हाने तो मासी अमीर थी नो 80,000 पगार। 80 एडे एडे सही हो मोगे साहब के तो मोकल जो। मोगो साहब ये वरी केरा देखो गंजो ना है टकलो मोगो साहब कंपनी जो मालिक आ। मां जो दोस्त आ जिगरी माके ची अजा तो ड्यूटी दीनम। छा जी ड्यूटी छा जो कंपनी जो मालिक आ? यो गंजो पान डी में 10 चक्कर इंदो आ नौकरी लाए। ना कर यार, हेडे सुबह माके पंजो कार्ड देयो चंगा तू सुबह या बंगले ते मां तो ड्यूटी दीनो में जासरे मां ओडे काम भी छड़े आयो हां। एड़ा कार्ड शहर में 20 रुपया 10 दड़ा मिलदा है। वो पान नौकरी लाए इंदो वरी साहब दियो। अरे बगलो जो ना है ना ए बंगलो है, बंगलो मांजो आ। वञ बाबा वञ। हां पर चवणन ते नौकरी ता छडियो, ता जियरा छो मरो। देखी है यार उदा। अरे हे मां छा दियो मोगे जो चेक कार्ड ही कोन, नकली कार्ड आ। वኛ बेल चेड़े वो ड्यूटी मांजो ना वञे। बेलचा साहब मोगा मुफ्त में ड्यूटी मिली वही 15 हजार पगार। अरे मोगा गंजा तू तुझे आसरे ते मां पंजो कम छडियो होडे वेम तू जे मांजो वडी फैक्ट्री तो वडे टकोई कोने। तू वरी अची मां जाते कम ते भी रहे। दरअसल मुझी ड्यूटी कौन हुई ना खबर में करो आ तो के। अरे
सेठ बेलचा मां के काम ते बिया है वांदो दी के कम जोई कोने हां भलो कम कंदो हम पेरे दिस अच्छा तू ची पे ना मैं मैट्रिक पास आया तोखे मैं चुमना इंटर पास अची वेंदा इंटर पास थी ये न कर अल्लाह कोई के मन जरूरत के नहीं कोई जरूरत नहीं तो जे काम जी हल हल तो खड़ो थी तू यार जल्दी काम के मुका ना बीठो हाँ उस्ताद बेलचा हो जल्दी करेगे मुंहिंजी ड्यूटी हाणे पक्की मोगे जी मार खबर अचा